अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक़्तु मां मौसमियात वारे इलाइक़े में मौजूदु आहियां ऐं असां कुझु दोस्तनि सां गॾु हिते मानी खाइण त आया आहियूं, पर मुंहिंजा कुझु दोस्त मथे रेस्टोरेंट ते वेठा आहिनि। हीअ मुंहिंजे दोस्त जी गाॾी आहे, अरशद नालो अथसि, अरशद शेख लाड़काणे जो मुंहिंजो दोस्त आहे ऐं ॾाढो सुठो आर्टिस्ट पिणु आहे। सो उहे मथे वेठा आहिनि रेस्टोरेंट में असांजे वेट में। मां वेठा हुआसीं गॾु, गाॾी हुनजी काहे वियोसि कंहिं कम सां। हाणे मां मोटियो आहियां, उहे वेट में वेठा आहिनि। मूंखे रस्ते में इहो दिमाग़ में वेठो हुई, मुंहिंजो भाउ सईद मूंसां गॾु आहे, त हिन ईअं सम्झो मूंखे आइडिया ॾिनी त हिननि दोस्तनि सां भला जेकॾहिं प्रैंक कजे त छा था सम्झो। हाणे अरशद जी गाॾी मां काहे आयो आहियां। सो हिन वक़्तु गाॾी बीहारी आहे ऐं हीअ दोस्त मथे उमेर भुट्टो, नादिर, फराज़ ऐं अरशद शेख, हीअ असांजा आर्टिस्ट दोस्त आहिनि। सो हिननि सां मुंहिंजो मज़ाक जो इरादो थियो आहे ऐं कोशिशि इहा आहे त सुठे तरीक़े सां करे सघां। जेकॾहिं प्रैंक करे सघियुसि त ठीकु आहे, जेको बि हूंदो उहो रखंदुसि ज़रूरु। सो सही त कोशिशि इहा कजां, हींअर त पाण ॿाहिरि निकिरंदासीं त काफ़ी माण्हू बीठा हूंदा। सो मोबाइल अहिड़े तरीक़े सां खणी हलिजा जीअं कंहिंखे फील न थिए त लाइट बि बंदि कंदुमि। हा भली उहा लाइट बंदि कजांइ, पर कंहिंखे फील न थिए त माना असां रिकॉर्डिंग कयो। जीअं पाण मथे पहुचूं सो कोशिशि कजांइ त माना मोबाइल जी माण्हू हथ में हूंदी आहे, बसि ईअं हुजे। ओके, बाक़ी माना अहिड़े क़िस्म जी जेका सम्झे थो न। हलो मां रेडी आहियां। हाँ तू रेडी है पक्का? हाँ तो मैं तो गाड़ी तो मैंने हैंड ब्लॉक हलो तव्हां आगे आ गया। से बिठाए सही है, खेल जाए बेटा। ओके ओके बस हलो हलो। यार वो गाड़ी लगी हुई है ताका गाड़ी लगी हाने खेलता है बचाव है यार हमरा के लगी रही है गाड़ी। वो बड़ी बुरी है। काथे काथे हमारी गाड़ी को नुकसान हुआ, पर वो तो चार उड़ी हो काथे यार। ये यूनियन कराची यूनियन से रोड दे बड़ा होते उन्होंने फोटो कढ़िया सजा भेजिया दारा हम को वासा के कौन वेड़ा शुरू किया माने तो यार बस अब कौन क्यों आना यार कहां भी किए मना बाबा तो उन्होंने फोन जो थोड़ी हुई हो उन्होंने टाइम में निकलना हो पे मान के आया। हां अच्छा 50 बस ये हमरा मुझे ख्याल में अल्लाह से आया कि इस बार मुझे देते का मुश्किल हां लगी लगा हाने मुझे क्या खबर ना यार मान के आया यार सेकंड कुछ मनाना लगा गाली तो के यार उन्होंने जज्बात की बिना का मुसा यार गाली भी तो करे यार कादरी साहब तू तुझी माइंड न का जाए उन्होंने भी सही गाली न तो हला तू बड़ा गाली यार लेक्चर भी दो यार मुसीबत है पता है लेक्चर भी दो कि नादर ये आदत खराब हो गया लेक्चर भी दो आने दे मुझे ये हाने यो तो जाने मना हाने मसलो छाए मना गाली लगी या सिचुएशन छाए ओके का खबर ना है हमरा को ते रश हुई मानो मुसा वेड़ शुरू किया मा गाड़ी में मार पे रिवर्स कर मा निकतो है हलूंगा पार्टी मोस हलूंगा चक्कर उड़ता ही ना मां मैं मां न सको मसलो ना है कादी साहब साईं ने परेशान न थी कुछ वडो न थियो नो वडो कुछ जान हां वो गाड़ी ये मां आटे बिहारी है एच हां गाड़ी को बचाव है गाड़ी लगा टक्कर में स्क्रीन की वजह से बम्पर भी अच्छी साहब मां बथुमा के रबर विंड स्क्रीन वजह से बम्पर से जो ले गाड़ी हो माने जो मतलब मानो के धक्को लगवा ना हां साहब वो धक्को लगवा गाड़ी है विंड स्क्रीन बम्पर तो हां वो धक्को छाती का गाड़ी चेक की नहीं गाड़ी की लगी यार गाड़ी हाने मां के मानो जो मां भरे तो के बाहर यार भरे तो गाड़ी के साथ
हीअर मूंखे भरण जी ॻाल्हि काथे तो मां भरण जी ॻाल्हि काथे कई मां मां ॾिसो- ॾिसो मोले नी चेक कयूं छा मुसीबत मां कढो यार अरे बॉस गाड़ी ॾिसो अल्लाह के करे माण्हू अलाह ॾिठो गाड़ी उन नोट करे हली वियो। साव नथो चयो चयो न अहिड़ो मतलब गाड़ी ॾिसो त सच में लॻो गाड़ी उन अमरा के थो केतिरो लॻो गाड़ी ॾिसो ना वो भी गाड़ी में ही हुयो कार में लगी आहे हुनजी सॼी जेका बड़ी अच्छा कार हलो रेट पूछो था गाड़ी वाली साहब कि न त मां चवण था फिरो ता चक्कर ॾींदा था नो जायज़ो ख़बर पइजी थी हमरा खणी आए न खणी आए न त ॾिसो गाड़ी खणी आए गाड़ी तू कीअं हलियो आहे यार मूंखे अचण न घुरिजे मां वॾो ग़लति कमु कयो आहे पर सची ॻाल्हि ॿुधायां मूंखे हुन टाइम माण्हुनि जेके प्रेशर विधो न मां चयो मां निकिरो सा हिन गाड़ा साहब डिक्शन कीअं माना मता नंबर नोट थियो आहे छा नंबर नोट कयो माण्हू ते फुटका कढंदा हुआ सॼा बजण ई सब बैठो तव्हां जो फोटो कढियो गाड़ी या फुटका कढण नंबर प्लेट या फुटका कढण माण्हू ते बीठा मां वाली गाड़ी यार हिन में कढी पाणी पकड़वा फोटो त हाणे कढिया हाणे त वो हाणे त हाणे हाणे त हाणे मिलणो में अची आऊं ये फोटो का माण्हुनि खे वधीक इहा हाणे ॾिसूं था न यार माण्हू यार ख़्याल सां हलाए जेकी ॻाल्हि आहे हिन खे हाणे ते राइट चाचड़ कराए छा आहे को हलो ॾिसो वरी ना हलो भले ॾिसो था गाॾीअ खे बि ॾिसो हुन पासे खां बि हलो हलो यार ताला थी अचो ताला थी अचो हा ॾाढी थी वई रिकॉर्डिंग ये कौन है बेवकूफ आयु लगे बेवकूफ आयु लगे बस यार जज्बाती रिमिक्स आयो सराय करी बात बड़ा गाड़ी है गाड़ी वही मुझे गाड़ी मेरा पास गाड़ी गाड़ी आवती के मुझे जो मालूम मरी वाला है शायद पूरा हो कैसा हाथ बंद तो सा गाड़ी तुझी आसा आसा आनी दिया बात आसा मजो दे एक आसी करे